नाज़रीन असां हिन वक़्तु प्रेस क्लब जनाबाग लाड़काणे जॻहियूं बीठा आहियूं। हिते मिसिंग पर्सन जे हवाले सां जेके गुम कया था वञनि माण्हू जा खई था वञनि उन्हनि जा प्यारा आहिनि जेके एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि खां पुछा कंदासीं हिननि जो छा चवणु आहे। त मां अक्सा रजिस्टर 2017-29 में हिते मुंहिंजो इंसाफ़ खे खंबे खणी विया आहिनि जेके 3 साल ऐं 4 महीना थी चुका आहिनि, जंहिंजे करे असां सरापा माना 3 सालनि में एहतजाज कंदा रहिया आहियूं। ऐं मां हिकिड़ी हाई कोर्ट वारनि खे अपील कंदमि त ख़ुदा असां ते रहम कयो। जंहिंजो हिकु फ़र्दु घर जो खजी थो वञे त उन घर जा हालात तव्हां ॾिसो त कीअं था थियनि। जीअं मुंहिंजो भाउ आहे खंबिजी वियो आहे, 3 सालनि खां असां सरापा एहतजाज आहियूं ऐं असांजे घर जो जेको आहे हिकिड़ो सुकून ख़तमु थियल आहे। असांजो कमाइण करण वारो बि जेको हुयो इहो हुयो जेको इन जे वसीले सां असांजे घर जो चरखो हली रहियो हुयो। उन जे वञण खां बाद में मुंहिंजी अम्मी जेकी आहे बीमारियुनि में मुब्तला थी वई आहे, उनखे 2 दफ़ा दिलि जो अटैक थी चुको आहे ऐं उनजे जेके आहिनि गुर्दा ख़तमु थी चुका आहिनि। उहो पंहिंजे पुट जे सदमे में पूरी थी चुकी आहे। असांजे घर जो सॼो मन जेको सुकून ख़तमु थी वियो आहे ऐं असां छा हिन सिंध जी न्याणियूं न आहियूं छो जो असांखे इंसाफ़ नथो मिले। अगरि इंसाफ़ ते को बि गुनाह आहे त अदालतूं बि तव्हांजूं आहिनि, कोर्टूं बि तव्हांजूं आहिनि ऐं जेके वेठल जज आहिनि उहे बि तव्हांजा आहिनि। उनखे अदालत में आंदो वञे ऐं उनखे ज़ाहिर कयो वञे। असांजी हीअ बेचैनी जेकी आहे ख़तमु कई वञे। हे क़ानून जे आइन जे ख़िलाफ़ु ॻाल्हि आहे जेके नौजवान छोकिरा खणी ऐं सालनि जा साल जेके टार्चरनि सेलनि में रखिया था वञनि। इन क़ानून ऐं आइन जे हिसाब सां असांजे भाउ खे आंदो वञे ऐं असांजी जेके हीअ बेचैनी ख़तमु कई वञे, असांखे पंहिंजे सुकून जी ज़िंदगी ॾिनी वञे। मां आला इदारनि खे अपील कंदमि त मुंहिंजे भाउ खे ज़ाहिर कयो वञे। मिसिंग पर्सन थींदा उनजो SHO ज़िम्मेवार हूंदो, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी। इन जे बारे में तव्हां छा चवंदो? सुठो अमल आहे जा? इहो हाई कोर्ट जो जेको आहे सुठो अमल आहे। इन जी असां हिमायत कयूं था त इहो माना सुठो जेको आहे हुन फ़ैसिलो वरितो आहे ऐं जेको आहे असांजी हाई कोर्ट में पिटीशन बि दाख़िल आहे ऐं असांजी जेको आहे FIR बि कटियल ई आहे जेके उहा बि पुलिस ते ई कटियल आहे ऐं यकीन आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो कोर्ट मां ऐं असांजी जेकी आहे सो इहे जेके ख़फ़ा आहिनि असांजा इहे इलाक़ साफ़ कइजी वेंदा। लाड़काणे जो अर्ज़ु थो कयां जीअं त मुंहिंजो पुटु गुलाम मुर्तज़ा सोलंकी हिकु इंश्योरेंस कंपनीअ में कमु कंदो आहे, जंहिंखे 22 नवंबर 2017 ते मुरादवान वाले मां पुलिस हथारां पुलिस वर्दीन में SHO छॾाए रहियो जेको तालकट थाणे जो SHO ख़ादिम हुसैन मंगसी, जंहिं ते FIR बि कटियल आहे मगर उन खां को बि पुछण वारो कोन्हे। जंहिंखे 3 साल गुज़री विया आहिनि त मुंहिंजो पुटु अञा ताईं आज़ादु न थियो आहे। मुसलसल 3 सालनि खां असां हिते एहतजाज करे रहिया आहियूं हिन प्रेस क्लब ते, मगर को बि ॿुधण वारो कोन आहे। केतिरा दफ़ा JITs वग़ैरह जोड़ियूं वयूं आहिनि, SSP साहिबु घुरायो आहे, कोर्टनि मोकिलियो आहे, सुप्रीम कोर्ट जी रजिस्ट्री में बि असांखे घुरायो वियो आहे, मगर अञा बि को बि खड़ तेल कोन निकितो आहे। मगर जनाब आला मगर केस बि असांजा बंदि कया विया आहिनि जेको अञा ताईं उहो केस नथो हले पियो। न वरी असांजा प्यारा आज़ादु कया था वञनि। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद जेको ऑर्डर पास कयो आहे त मिसिंग पर्सन्स जा जेके बि आहिनि छोकिरा उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असां मुसलसल 3 सालनि खां अपीलूं कंदा रहिया आहियूं। हाणे बि उन जे सिलसिले में असां हिते वेठा आहियूं, जंहिंजे लाइ चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल साहिब खे बि अपील था कयूं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट खे बि गुज़ारिश था कयूं त असांजे लाइ कुझु न कुझु कयो वञे, असांजे बचनि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं के बि केस आहिनि त उन्हनि खे तव्हां कोर्ट सबूरीअ में आणियो, जीअं केस लाइ असां पंहिंजे बचनि जी पोइवारी करे सघूं ऐं केसनि मां आज़ादु कराए सघूं। जनाब आला असां बि त पाकिस्तानी आहियूं, जनाब आला असां बि त हिकु सुठा शहरी आहियूं। मां पाण लॉ ग्रेजुएट आहियां, हिकिड़ो वकील थियण वारो हुयुसि, मगर अफ़सोस मां पंहिंजी हालात जे करे वकीलात न करे सघियो आहियां। मां पंहिंजे बचनि जी पेट पालण जे लाइ हिन वक़्तु हारी आहियां, हारपो करे रहियो आहियां। मगर अफ़सोस अहिड़ी हुकूमत ते जो सिंध हुकूमत असांजा पंहिंजा माण्हू पंहिंजा बचा बि गुम करे रहिया आहिनि, उन्हनि खे बि को अहसासु नथो थिए। बिलावल साहब खे बि 2-3 दफ़ा गुज़ारिश करे सघिया आहियूं, महिरबानी करे असांजे लाइ कुझु कर। छा असां तुंहिंजा वोटर न आहियूं छा? असां ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब खे बि वोट ॾिना, उन्हनि जी बि असां हिमायत कई, उन्हनि जे लाइ बि विढ़ियासीं, डुकियासीं। केतिरा दफ़ा उन्हनि शहादत खां पोइ केतिरा दफ़ा असांखे पुलिस वठी वई आहे, मगर अफ़सोस तव्हांखे असांजो अहसासु कोन्हे। असां खोड़े साहिब जे बि दर ते केतिरा दफ़ा वियासीं, मगर हू खिले थो ऐं असां ते टोकूं ऐं
करे थो ऐं असांजो पोइवार नथो करे, छो जो हुन जे लाइक़ु ई न आहे हिन पोस्ट जो सिंध जो हुनखे अख़्तियार ॾिनो वञे। मगर अफ़सोस तव्हांखे असां वरी बि गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असां सिंध हाई कोर्ट लाड़काणे खे बि अपील था कयूं त गुज़ारिश आहे चीफ जस्टिस साहिब खे त महिरबानी करे असांजे बचत खे आज़ादु कयो वञे ऐं कोर्ट रहंदो वञे। शुक्रगुज़ार महिरबानी। Hakkın Cihaz Salatlar, Muciz न्यूज़ चैनल।